त अॼु तव्हांखे ॿुधाईंदासीं भगवान जी पूजा करण सां कहिड़ी 5 इंद्रियूं तव्हां पंहिंजे काबू में करे था सघो। अगरि न कंदा त 5 पाप थींदा आहिनि जेके उजागर थींदा आहिनि। उहो आहिनि काम यानी कि काम वासना, क्रोध यानी कि गुस्सो, लोभ यानी कि लालच जेका कॾहिं बि पूरो न थींदी आहे, मोह कंहिंजो धन में मोह हूंदो आहे, कंहिंजो शयुनि में मोह हूंदो आहे, ऐं अहंकार यानी कि ईगो। अगरि हे 5 शयूं तव्हां काबू में कंदा त परम पिता परमेश्वर जो दर्शन ऐं दीदार तव्हांखे हिन धरतीअ ते ई प्राप्त थी थो सघे। त तव्हांखे इहो तॾहिं ई प्राप्त थी थो सघे जॾहिं तव्हांखे भगवान में अटूट विश्वास हुजे ऐं श्रद्धा हुजे। तव्हांखे मन शांत रखिणो आहे, थी सघे त मेडिटेशन बि करिणो आहे, त तव्हां मोक्ष जी बि प्राप्ति कराए था सघो।